ख़बर शेयर कंदालू नोशहरोफिरोज खां। मिठाणी टाउन कमेटी जे ائڊमنسٽريٽر जे टाउन ऑफिसर ऐं ॿिए अमले समेत शहर जे घिटियुनि में मुख़्तलिफ़ वार्डन जो दौरो। محرم जे इंतज़ामन जो पिणु जाइज़ो वरितो। अमले खे हर वक़्तु अलर्ट रहण जो हुकुम। ख़बर मूजिबि मिठाणी टाउन कमेटी जे ائڊमنسٽريٽر शाहिद अली, सर्की टाउन ऑफिसर असदुल्ला सूमरो, ख़ैर मोहम्मद मस्तोई, लेबर इंचार्ज मंज़ूर मलिक ऐं ॿिए अमले समेत शहर जे मुख़्तलिफ़ घिटियुनि, वार्डन ऐं मुहर्रम दौरान काफ़िले जे गुज़रगाहनि जो तफ़सीली दौरो कयो। उन मौक़े ते शहर जे सूबाई समेत ॿिनि इंतज़ामनि जो पिणु जाइज़ो वरितो। उन मौक़े ते ائڊमنسٽريٽر टाउन कमेटी मिठाणी शाहिद अली सर्की सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मिठाणी शहर में सफ़ाई जा बहितर इंतज़ाम आहिनि। उन जे बावजूदि बि मुहर्रम दौरान सॼे अमले जूं मोकलूं रद्द करे खेनि हर वक़्तु अलर्ट रहण जो हुकुम ॾिनो आहे। हुन वधीक चयो त टाउन अमलो काफ़िले जे गुज़रगाहनि समेत पूरे शहर जे मुख़्तलिफ़ घिटियुनि में सफ़ाई वारे मुहिम खे मुकमल करे आख़िर में हुन मिठाणी में टाउन कमेटी जे लेबर इंचार्ज मंज़ूर मलिक जे महिनत जी पिणु वाखाण कई।